अस्सलाम वालेकुम या अली मदद। उम्मीद कयां तो खुश हूंदव आबाद नव। असी इन टाइम आयल आहियूं कई जगह ते उतां का चाचे अली गुल टांवरी जी जिते असांखे भी दावत आहे ऐं उन खां अलावा उस्ताद उमेद अली कलवड़ साहब के भी दावत आहे, उहो भी हिते आयल आहे। उन जो भी तव्हांखे तारुफ़ करायूं था, तव्हांखे मिलायूं था, ॻाल्हि ॿोल करायूं था। जीअं त ईद जो अॼु टीजो ॾींहुं आहे, चाचे दावत कई आहे, सभु दोस्त असां इकट्ठा आहियूं। ही साईं समर शाह असां सां गॾु आहे ऐं ज़ाहिद भाई भी असां सां गॾु आहे। उनखां अलावा चाचो भी असां सां वेठो आहे ऐं उस्ताद उमेद अली कलवड़ जेको आहे उहो चंद मिंटनि में अची वेंदो, उनजो भी तव्हांखे दीदार करायूं था। ऐं ॿी संगत वेठी आहे, अकबर भाई वेठो आहे ऐं उनखां अलावा अलाह तव्हांखे आबाद कंदो। अचो त हाणे उस्ताद उमेद अली कलवड़ वारी जेकी वीडियो आहे उन ते अचूं था। महिरबानी। YouTube गाड़ी दिखाए नंबर भाई नंबर क्या है ये उस्ताद ये उस्ताद जो तो सही नहीं लाइन दो किलो होते होते सानी राम जी ने मालूम वापसी का दादी का को बदल दिया। अगर पानी पे आ जाओ वीडियो तव्हां ॾिठो, उम्मीद कयां थो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो, असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, कमेंट्स कयो। अगरि कंहिं बि दोस्त खे उस्ताद उमेद अली कलवड़ सां मिलणो हुजे त पंहिंजो कमेंट्स में नंबर ॾियो, तव्हां सां राब्तो कराईंदासीं, उस्ताद सां मिलाईंदासीं, ॻाल्हि ॿोल कराईंदासीं, कोई मसइलो न आहे। उस्ताद असांखे वेझो आहे, असां सां गॾु हूंदो आहे। अहिड़ी का ॻाल्हि